तमाम साई ठारो करो रोज कोई दुआरे इलमी जोर से कमियो ये अपन का छोड़िया जोर भी बचाओ माल भी बचाओ ऐसे हमने भी बनाई तो नबी जाम करो जोरदार ताली भी बनेगा ये लोग मस्त परफॉर्मेंस आज तालियों को देना थे ये तालियों में कंफ्यूज होने का राइटिंग के वर्डिंग सब बोल समझ में आया क्या हुई स्टोरी भाई खबर पड़ी देंगे ऑडियंस का क्या समझ लो प्रिया की नगरी नगरी छोकरी आए लेकिन सिंधी की करे वही अकलमंदी दिखाए वो किए आप चोर अच्छी वेंदो का घर में आओ चोर के किसी करे वो नकमी ना आए वो पंहिंजे अकलमंदीअ सां गानो गाईंदी आहे कि मां शादी कंदसि ऐं पंहिंजा घोट जो नालो पीरल रखंदी आहे कि पीरल ईंदो एक्चुअली पीरल हूंदो चौकीदार हूंदो आहे कि चौकीदार खे कीअं सॾु करे त पंहिंजे अकलमंदी वापरे करे उन पंहिंजे चौकीदार खे पीरल पीरल करे सॾायईं त चोर खे चक्कर अची वियो कि एतिरी जल्दी छोकिरी कीअं वॾी थी वई शादी भी करे सके बार भी थी वियसि और मोट भी अची वियोसि त इहो चक्कर अची किरी पियो ऐं चोर पकड़जी वियो त इहा मास्टर चंदर जी स्टोरी आहे जोरदार ताली थी वञे कॉम्पिटिशन में न हूंदे बि एॾो सुठो परफॉर्मेंस ॾिनो अथनि त जोरदार